4 जवाबदार हुआ, 2 मोटरसाइकिल ते सवार हथियारबंद इनके पीछो कयो। हिन जे कॾ ही जॾहिं खूनी तलाउ वटि ठटे जे शहर में आहे खूनी तलाउ, उन जे भरिसां आहे ओजरी मस्जिद, उते जॾहिं हू पहुतो हुननि हथियारनि जे ज़ोर ते हुनखे बीहारण जी कोशिशि कई। कार में सवार हुयो, जेॾी महिल कार न बीहारी त हुननि जवाबदारनि स्टेट फायर कया, जेको संदसि खे बांह में लॻो, हुनजी गाॾी रुकिजी वई। उन खां पोइ ही जेके 4 जवाबदार हुआ हिननि हुन खां जेको आहे सो 18 लख रुपया फुरे ऐं वाक़ई तां फ़िरार थी हलिया विया। पोइ अहिड़ी टीम असांजे उन्हनि केस दाख़िल करायो ठटे थाणे ते, अहिड़ी टीम तश्कील ॾिनी असांजे SSP साहब फारूक अहमद बेजारानी साहब, जंहिंमें उन टीम जो मूंखे बि साहब सरबराह रखियो ऐं उन खां अलावा इंस्पेक्टर माजिद SHO ठटा, अतर चनो CIA इंचार्ज, टाउन जो इंचार्ज जो असांजो राजा ज़फ़र राजपूत, 15 जो इंचार्ज हुयो टीम में ASI शाहरुख कोबाटी, ऐं उन में असांजे टेक्निकल जा 2 जवान बि हुया। उन में असांजो फैसल शफ़ी इंस्पेक्टर आहे, उहो बि टेक्निकल ITA जे डिपार्टमेंट जे तरफ़ खां हुयो। ॿियो आसिम जब्बार, उन्हनि जेको आहे सो हिन सॼी टीम एफर्ट्स वरिता। असां टेक्निकल तरीक़े सां इंफॉर्मेशन तरीक़े सां इन्हनि जवाबदारनि ताईं वेझो वञी पियासीं। उन्हनि जवाबदारनि खे असां गिरफ़्तार कयोसीं। उन में मास्टर माइंड जेको आहे इन केस जो मोहम्मद हसन उर्फ़ बाबू, जेको पहिरियों बि ॿियनि केसनि में इन्वॉल्व हुयो ऐं पहिरियों केसनि में पकड़ियल वियल आहे सोनारनि जे चोरियुनि हिननि में, ऐं उन सां गॾु हुयो इमरान समो, जेको इन गज़नफर जो ड्राइवर पिणु आहे। उन खां अलावा गुलाम मुस्तफ़ा दायो, उहो बि ठटे जो रवासी आहे। इन्हनि खे जेको आहे सो असांजे टीम गिरफ़्तार कयो, इन्वेस्टिगेशन कईसीं। इन्हनि जेको आहे सो असांखे हिन मां रिकवरी जेको आहे सो ॾिनी। 18 लख कुल टोटल हुया, तंहिंमां 5 लख हिननि मां रिकवर थिया। बाक़ी हिननि जा 2 साथी आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो आहे अशरफ मल्ला, ॿियो आहे अकरम पाराड़ी मला, उहे बि शहर ठटे जा आहिनि। उहे हिन महिल जेको आहे सो घुरबल आहिनि, असांखे हितां हलिया विया आहिनि। असांजे लाइ उन्हनि जी टीमूं उन जे कमु कनि थियूं, वर्क कनि थियूं। जीअं बि जेको आहे सो उन्हनि जी इंशाअल्लाह जल्दी गिरफ़्तार थींदा। मज़ीद जेकी ॿी रक़म आहे 18 लखनि मां, उहा उन्हनि वटि आहे, उन्हनि ते असांजो कमु हले पियो। जीअं बि गिरफ़्तार थींदा त इंशाअल्लाह हिन केस जो कानूनी निकाल कंदासीं।